अस्सलाम वालेकुम याली मदद जी तमाया ताजी पेंजी आर्टिस्ट सोनी नास असी फनकार आहियूं मोहब्बत जा सफ़ीर आहियूं। असांखे सिर्फ़ मोहब्बत जी ज़रूरत होंदी आहे उन खां अलावा मां कुछ ॾींहंनि में फेसबुक ते हिकिड़ो पंहिंजो गानो अपलोड कयो हुयो जेको मुमताज़ मौलाई जो गानो हुयो ओरे आ त दिल ॾियां ओरे आ त दिल ॾियां। मुमताज़ मौलाई ॾाढो सुठो ॻाइणो आहे, उनजो ॾाढो सुठो आवाज़ आहे, अलाह उनखे इज़त ॾिनी आहे। उन गाने ते तंज़ कई आहे सोराब सूमरे। मां सभ खां पहिरियां पंहिंजे भाउ खां इहो पुछणु चाहींदमि त हुन मूंखे जवाबु ॾिनो आहे त ओरे आ त बुजो ॾियां। ठीकु आहे अदा, तव्हां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे पंहिंजी माउ कोन्हे सोराब, भेण कोन्हे, ज़ाल कोन्हे जंहिंखे तव्हां बुजो ॾियो। मां बि कंहिंजी माउ आहियां, कंहिंजी भेण आहियां, कंहिंजी धीउ आहियां। छा तव्हांखे इहे रिश्ता आहिनि ई कोन जो तव्हां हिकु आर्टिस्ट खे बुजो ॾियो था? मूंखे ख़बर आहे मुंहिंजा भाउ त असां आर्टिस्टनि जी कहिड़ी हैसियत आहे, या मूंखां वधीक केरु थो ॼाणे सघे। बहरहाल मां पंहिंजे भाउ खे गुज़ारिश कंदसि त ॿीहर कॾहिं बि कंहिंजे मथां तंज़ न करे ऐं कंहिंखे अहिड़ो जवाबु न ॾिए जेको उनजी फिरीगिरी ॻिची में पइजी वञे। सो मिठा मुंहिंजा भाउ, मां तुंहिंजो ॾोह त न ई कयो जो तूं मूंखे अहिड़ो जवाबु ॾिनो आहे। अदा ॿीहर कॾहिं बि कंहिंखे जवाबु न ॾिजो। मूंखे बुजो ॾियण खां पहिरियां पंहिंजी माउ, पंहिंजी भेण, पंहिंजी धीउ खे बुजो ॾे, पोइ मूंखे ॾे मुंहिंजा भाउ।